अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। सभ खां पहिरीं असांजे जिन बि दोस्तनि चैनल खे सब्सक्राइब न कयो उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि। अॼु असीं गुफ़्तगू कंदासीं त सॼी सिंध ऐं मुल्क में जिन जिन इलाइक़नि में गरम इलाइक़ा आहिनि उते जेके गर्मी पद वधी वियो आहे त उनखां पोइ माण्हू जेको आहिनि उतरनि इलाइक़नि ॾांहुं सफ़र कयो आहे ऐं ख़ासि करे मरी, नारायण कागान, उनखां अलावा सवात ऐं कालाम, बहरैन, इन्हनि इलाइक़नि ॾांहुं जेको आहे सफ़र करे ऐं थिया वञनि पिया जेके दरिया आहिनि ख़ूबसूरती आहे उहे जेके नज़ारा ॾिसण जे लाइ। पर अफ़सोसनाक वाक़ियो जेको गुज़िरियल ॾींहुं साम्हूं आयो सवात मेगुरा में, जॾहिं सवात दरिया में ॿोॾि आई, उन ॿोॾि में थींदो ईअं आहे त जेके बि सियाह वेंदा आहिनि त अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त जेके आबशार हूंदा आहिनि, जेके नदियूं हूंदियूं आहिनि, जेके दरिया हूंदा आहिनि, दरिया ते जेके रेस्टोरेंट वॾा हूंदा आहिनि उहे अक्सर करे कुर्सियूं रखंदा आहिनि, खटियूं रखंदा आहिनि ऐं पॉइंट ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे त माण्हू फितरत या रंग जा मज़ा वठंदा आहिनि। ईअं ई सियालकोट जेको ज़िलो ऐं डिस्का तहलको आहे उनजो हिकु ख़ानदान जेको आहे तक़रीबन 12 खां मथे ख़ानदान जा फ़र्द, जेके हिकिड़े ख़ानदान जा फ़र्द हुआ उहे सवात दरिया में वेठा हुआ, सेल्फी कढियूं पिए उते जेको आहे। उनखां पोइ दरिया में हिकदमि ॿोॾि अची वई, दरिया जो वहकिरो एॾो तेज़ थी वियो जो हुननि खे निकिरण जी जॻह न मिली सघी ऐं पोइ उन्हनि कोशिशि करे दरिया जो पेट में वरी जेके नंढा नंढा ठहियल हूंदा आहिनि, डब ठहियल हूंदा आहिनि, जीअं सिंधु दरिया में वारीअ जा डब हूंदा आहिनि, ईअं ई वरी सवात में तव्हांखे पथर मिलंदो आहे, सन्हो पथर मिलंदो आहे। उते उन्हनि ते जेको आहे उहे चढ़ी बीठा, कोशिशि करे रहिया, वाझाए रहिया हुआ मदद जे लाइ त केरु मदद करे उन्हनि खे बचाए। तव्हां इहा सॼी वीडियो ॾिठी आहे, अफ़सोसनाक वीडियो आहे ऐं वीडियो जिन बि ॾिठी आहे ऐं आउं सम्झां थो त सॼे मुल्क जे माण्हुनि जे मथां हिकिड़ी ॾुख वारी कैफ़ियत आहे। उहे कीअं न पंहिंजे प्यारनि खे बचाइण जी कोशिशि कनि पिया, हिक ॿिए में हथु ॾियो वेठा आहिनि। इंतिज़ामिया जेकी आहे रेस्क्यू 112 उहा पहुती पर उन्हनि ते ॿेड़ियूं कोन हुयूं। उन्हनि जो पाणी जेको दरिया जो आहे उनजो वहकिरो तेज़, असीं जेको आहे हिननि खे रेस्क्यू करे नथा सघूं। उनखां पोइ केतिरा ई माण्हू सियाह उहे बीठा हुआ, उन्हनि जे वस जी ॻाल्हि कोन हुई त उहे दरियाए सवात में वञी उन्हनि बेवस ऐं लाचार माण्हुनि जी का मदद करे सघनि, थियो कोन। ऐं उन्हनि ज़िले इंतिज़ामिया खे मुसलसल इतला कयो, ज़िले इंतिज़ामिया सूबाई क़यादत खे इतला कयो वियो त केर बि रेस्क्यू जे लाइ न पहुतो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, हिकु ई ख़ानदान जा 12 खां मथे फ़र्द दरिया में मदद जे लाइ वाझाए रहिया हुजनि, उते टूरिस्ट वञनि था, उहे हंगामी बुनियादनि ते उते रेस्क्यू जा कम हुजण घुरिजनि, पर अलाए छो जेको सूबाई क़यादत जेकी KPK जी उन बि का मदद न कई, ज़िले इंतिज़ामिया बि का मदद न कई, इवन वफ़ाक़ सरकार बि मदद न कई। बाबा तव्हां वटि हेलीकॉप्टर आहिनि, फौरी तौर रेस्क्यू जे लाइ तव्हां उते जेके बोट जेके आहिनि ॿेड़ियूं आहिनि उहे पहुचायो। रेस्क्यू 1122 खे तव्हां केतिरी फंडिंग ॾियो था, ॿिया इदारा आहिनि, सूबे वटि एॾी वॾी फंड आहे, वफ़ाक़ वटि एतिरो पैसो आहे, तव्हां एमरजेंसी बुनियाद ते हेलीकॉप्टर ते पहुचाए पिए सघिया, उन्हनि जी मदद करे पिए सघिया। थियो ईअं न, हिकु हिकिड़ो थी उहे जेके पंहिंजे प्यारनि खां विछड़ंदा विया। मूं हींअर सवेल वीडियो ॾिठो आहे, वीडियो सियालकोट मां हिकिड़ी दर्दनाक वीडियो आहे। उहो पंहिंजो पीउ दाऊं करे रोए पियो ऐं चए पियो त मुंहिंजी न्याणीअ मूंखे फ़ोन कयो त अबू जान मेरे 2 बच्चे दरियाए सवात में डूब गए हैं और मैं ही बची हूँ। यानी कि वो भी कोशिश कर रही थी, जब उसने अपने बच्चों को बचाने की बड़ी कोशिश की। ये बेटी की कॉल थी, एक अब्बू को, अब्बू जो बता रहे हैं कि मेरी बेटी ने ये कहा कि मेरे 2 बच्चे डूब गए हैं बाबा। तो 2 बच्चे डूबने के बाद वो अब्बा कह रहा है कि फिर मेरी बेटी से राब्ता ख़त्म हो गया, फिर मेरी बेटी भी डूब गई। यानी कि 12 एक ही फैमिली मेंबर के, खानदान के 12 मेंबर सारे डूब गए। आपने ये सारी वीडियो देखी है, वीडियो में बड़ा अफसोस हो रहा है हमारी सरकार क्या कर रही है। अब तो सारे कह रहे हैं कि हमें दुख है, हम कोशिश कर रहे हैं। और सवात के अंदर यो दरिया में ये सैलाब आया था, तकरीबन 75 बंदे यानी कि डूब गए, उनको भी बचा लिया है। पर ये जो वीडियो सामने आई है बड़ी अफसोसनाक वीडियो। मैं आपको ये बताऊं कि मैं ये सिंधी में भी प्रोग्राम कर रहा हूँ और उर्दू में भी जो हमें देख रहे हैं उनको भी बता रहे हैं कि अब देखें दरिया में बाढ़ तो आ गई, दरिया में सैलाब आ गया, दरिया में ॿोॾि अची वई, त अॻुवा टोपा वठण जे लाइ मौसमियात खातो छा पे कयो। मौसमियात खातो ॿुधायो आहे त सभु सवात दरियाए सवात में ॿोॾि अचे पई, जेके बि सियाह घुमण जे लाइ अचनि था उहे एहतियात कनि। उन्हनि को इंतज़ाम कोन कयो, को ॿुधायो कोन,
नतीजे में ई वरी जेको ॿार जेके आहिनि फैमिली मेंबर सभु जा सभु ॿुॾी विया आहिनि। हीअ त परचो थियणु घुरिजे मौसमियात खाते जे मथां ऐं ॿियो रेस्क्यू 112 जे मथां थियणु घुरिजे। ॿियो जेके दरियाए सवात जे पासे में वॾा वॾा रेस्टोरेंट जेके हणियो वेठा आहिनि उन्हनि जे मथां बि थियणु घुरिजे। उन्हनि खे ख़बर आहे इलाइक़े जा माण्हुनि त ॿोॾ अचे पई दरिया में त असीं पंहिंजा जेके अचनि था सियाह अचनि था उन्हनि खे असीं खटूं ऐं कुर्सियूं रखी ॾियूं था, कीअं था मानी खाइनि, उन्हनि खे सेल्फी कढणा आहे त उन्हनि खे अॻुवाट ॿुधाईंदा त दरिया में ॿोॾ अचे पई, तव्हां किनारो वठी वञो। उन्हनि जे मथां बि एफ आई आर थियणु जेको आहे हीअ दाख़िल थियणु घुरिजे। ऐं ख़ुदि जेको आहे सरकार हिन ते नोटिस वठे। ऐं हिन ते मां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही मक़ामी होटल जेकी हूंदी आहे उन्हनि ते वरी टूरिस्ट जेके वेंदा उन्हनि खे गाइड करण वारा गाइड करण वारा उन्हनि खे छा ख़बर न हुई त दरिया में दरियाए सवात में ॿोॾ अचे पई त को असीं अॻुवाट उपाउ वरितो। ही सभ जी सभिनी गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करें, यानी कि सारे भी जितने हमारे पास जो रेस्टोरेंट वाले हैं वो रेस्क्यू 1122 वाले हैं, मौसमियात खातों जो है, इन्होंने सबने मिलकर गैर जिम्मेवारी की है। क्या इनको पता नहीं था कि दरियाए सवात में सैलाब आ रहा है? कितनी बड़ी अफसोस की बात है कि सारे बच्चे, औरतें और जो उनके मर्द थे वो सारे डूब गए। कुछ ही घंटों के बाद उनके लाश तो निकाल गए। अब बताएं, सारे मुल्क के अंदर एक गहरी तशवीश, गहरे दुख का इज़हार किया जा रहा है। बड़ी अफसोसनाक ये जो खबर मैंने आपको बताई है कि दरियाए सवात में यानी कि कौमी सानिया है। हमें जो इस वीडियो में यानी कि देखा भी आपने, जो भी वीडियो देख रहे हैं उनके ऊपर क्या गुजर रही है, ये एक सवाल है इन हुक्मरानों के लिए कि आपने इन 12 खानदान, एक ही खानदान के 12 फैमिली मेंबर हैं, उनको बचाने के लिए आपने क्यों नहीं इतने इंतज़ाम किए। एक तो मैं ये भी बताऊं कि ख़ास करे जो हमारे सिंधी है, सिंधी भाई जेके सिंध खां वञनि था उहे केपी के वञनि था, मरी वञनि था, उन्हनि सां गॾु नारायण कागान वञनि था, सफ़र कंदा वञनि था। उन्हनि खे एॾी वॾी ड्राइविंग करण जो जेको तजुर्बो बि कोन्हे, एतिरी ड्राइविंग बि न आहे कि उहे बि वेंदा आहिनि, उहे रोड हादसे में थींदा जेको अजल जो शिकार थींदा आहिनि। लाणकाणे जी हिकिड़ी फैमिली सॼी उहा जेको आहे इस्लामाबाद वारी जेकी चढ़ाई आहे उन ते हुनजी टायर बस्ट थी पियो, हादसे जो शिकार थी विया। ईअं जेके हितां सियाह वञनि था उन्हनि खे ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे त लैंडस्लाइडिंग थिए थी त उनजो बि एहतियात करणु घुरिजे। बरसाति पवे थी त पंहिंजी होटलुनि खां ॿाहिरि न निकिरनि। ऐं पाण सभई ख़ूबसूरत मंज़र हूंदा आहिनि, दरिया जा मंज़र हूंदा आहिनि, फितरत जे हसीन रंगनि जा मंज़र हूंदा आहिनि, त असां टे त अहिड़ो को टूरिज़म आहे ई कान, टूरिस्ट पॉइंट आहे ई कोन जिते असीं वञी का तस्वीर कढूं, का वीडियो ठाहियूं। ईअं थिए थो त उते माण्हू वञी वीडियो बि ठाहिनि था, तस्वीरूं बि ठाहिनि था, उन्हनि जे चकर में पोइ तमामु वॾा हादसा बि थियनि था। ही फैमिली बि सेल्फी कढी रही हुई दरियाए सवात में, पर बदकिस्मती इहा थी सॼी जी सॼी फैमिली हादसे जो शिकार थी वई। ॾाढा दर्दनाक मंज़र आहिनि। मूंखे हुनजे वालिद साहब जी जेको आहे उहा वीडियो ऐं हुनजी गुफ़्तगू जेॾी महिल ॿुधां थो सम्झां थो सॼे पाकिस्तान, सॼी सिंध जे माण्हुनि जी ॾुख वारी कैफ़ियत आहे। उहो चए पियो त मुंहिंजी धीअ मूंखे फ़ोन करे चयो त बाबा मुंहिंजा 2 ॿार जेके आहिनि दरिया में लुड़ी विया आहिनि, थोरी देरि खां पोइ मुंहिंजी धीअ बि लुड़ी वई। केॾी दर्दनाक ही वाक़ियो आहे। असीं सम्झूं था मुल्क जो वज़ीर आज़म KPK जी सरकार जेको आहे हिन वाक़िए ते नोटिस बि वठंदी ऐं ज़िम्मेवारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई बि कंदी ऐं ईंदड़ जेके टूरिस्ट अचनि था उन्हनि खे समूरियूं सहूलियतूं बि ॾींदियूं। असांजे चैनल खे जिन बि दोस्तनि हिकु दफ़ो वरी बि चऊं था सब्सक्राइब न आहे कयो, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं असांजे हिन प्रोग्राम खे लाइक कनि ऐं शेयर कनि। वॾी महिरबानी। पाण वरी कंहिं नए प्रोग्राम सां मिलंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।